तू ही सभिनी खे प्रणाम। थोड़ी देर सत्संग, अॼु को सत्संग हिक ही लाइन जे मथां कूड़ सां भरियल, ॿुधो था न, कूड़ सां भरियल ज्ञान ऐं सच्चाईअ सां भरियल अज्ञान, इन ते ही अॼु सत्संग। कूड़ ऐं सच त सभु सम्झंदा आहिनि, इहो सम्झण जी ज़रूरत न आहे। बाक़ी ज्ञान ऐं अज्ञान ते थोरो चर्चो असां करे सघूं था पिया। सभिनि खे ख़बर आहे न, कूड़ ऐं सत्य सभु ॻाल्हाईंदा बि आहियूं, कूड़ बि ॻाल्हाईंदा आहियूं, सत्य बि ॻाल्हाईंदा आहियूं। त ॿिन्हिनि जी जानकारी त बख़ूबी हूंदी कि छा सही आहे छा ग़लति आहे। उन जो ज्ञान सां छा ताल्लुक़ आहे ऐं अज्ञान सां छा ताल्लुक़ आहे, उहो थोरो असां अॼु जे सत्संग में सम्झी वठंदासीं। हिकिड़ो फ़क़ीर हिकिड़े गांव में ठहिरियल हुयो, बढ़िया मौज में, थोरो अनोखे टाइप जो फ़क़ीर हुयो। कंहिंखे सुथरो कुझु बि ॿुधाईंदो न हुयो पुछण सां बि, पंहिंजी मस्तीअ में मस्त फ़क़ीर जीअं हूंदा ई न। उतां जे माण्हुनि जुमे जो ॾींहुं ॾिसी करे कि अॼु जुमो आहे, हिते फ़क़ीर रहियल बि आहे, हिनखे असां पंहिंजी मस्जिद में वठी वञूं, कुझु परमात्मा जे विषय में, परमात्मा जे संबंध में कुझु ॿुधाईंदो त असांजे लाइ बि सुठो। कोई उअं आहे बि न मस्जिद में ॿुधाइण वारो। मस्जिद में माण्हू छा कंदा आहिनि, क़ुरान पढ़ी करे हलींदा आहिनि। कोई जीवंत गुरु त साम्हूं खपे न ॿुधाइण लाइ। क़ुरान बि पढ़ी त वठंदा आहियूं, गुरु ग्रंथ साहिब बि पढ़ी वठंदा आहियूं, गीता बि पढ़ी वठंदा आहियूं, स्वामीअ जा श्लोक बि पढ़ंदा आहियूं, वशिष्ठ बि पढ़ंदा आहियूं, सभु पढ़ंदा आहियूं। पर उनखे अॻिते केरु वधाईंदो? कोई सतगुरु, कोई गुरु उन शइ खे अॻिते वधाईंदो। उनजो मतिलबु कीअं सम्झ में अचे? हाणे कंहिंखां पुछ, स्वामी साहिब जा श्लोक पढ़िया ते ईअं रटियल हूंदसि, बिल्कुलु ॿुधाए छॾींदो। वशिष्ठ पुछांसि, पूरो रटियल हूंदो। गुरु ग्रंथ साहिब रटियल हूंदो, जपजी साहिब रटियल हूंदो। पर इन जो मतिलबु केरु सम्झाए? ईअं क़ुरान जो मतिलबु केरु सम्झाए? हाणे उहो फ़क़ीर बि उते रहियल हुयो, उतां जे गांव वारनि मिली करे ऐं फ़क़ीर जे वियसि कि अॼु जुमो आहे, हल तूं मस्जिद में कुझु असांखे ॿुधाए हली उन परमात्मा जे विषय में। उनजी रीह कमु मां न कंदुमि, मां न ॿुधाए सघंदुमि। उन जे विषय में कुझु ॿुधाइण जहिड़ो आहे ई न। परमात्मा लाइ माण्हू छा ॿुधाए, छा ॿुधाईंदो? छा उनजो जेको असां ते आशीर्वाद आहे, जेको अवसर उन प्रदान कयो अथई, सभिनि खे ख़बर ई आहे। इहो ॿुधाइण जी छा ज़रूरत आहे? उन जे लाइ कोई कुझु लिखी बि नथो सघे, कोई कुझु ॿुधाए बि नथो सघे। त मां छा ॿुधाईंदुमि हली करे मस्जिद में? मां न वेंदो आहियां मस्जिद कंहिंखे ॿुधाइण। ॾाढा नखरा पियो करे, जिद करे वठी वियसि उनखे होॾे। वियो, हाणे वञी करे मंच ते बीठो ऐं चईंसि, मूंखे त हिते जंहिं शइ लाइ पकड़े आया आहियो, उन परमात्मा जे संबंध में कुझु ॻाल्हाइणो आहे, मूंखे कुझु ॿुधाइणो आहे। त मां हिकिड़ो सवालु नंढो सो पुछांव थो पियो सभिनी खां, उनजो जवाबु ॾियो, पोइ उनखां पोइ अॻिते चर्चा कयूं था उन परमात्मा जी। उन सभिनी साम्हूं सवाल रखी, छा परमात्मा आहे कि न आहे? सभिनी खणी हथ मथे कयूं, चयो हा आहे, परमात्मा त आहे। चईंसि ठीकु आहे, पोइ मुंहिंजे हिते बीहण जो कोई मतिलबु ई न आहे।
तव्हां सभिनि खे ख़बर आहे परमात्मा आहे त मां हिते बीह करे छा कयां, फालतू तव्हांजो बि समय बर्बादु कयां, पंहिंजो बि समय बर्बादु कयां। जॾहिं तव्हां दाव ठोके छॾियो, हथ मथे खणी छॾियो कि असांखे परमात्मा जी ॼाण आहे, परमात्मा आहे, त उनजे विषय में मां छा ॿुधायां। मां त हुअं बि ॿुधाइण में सक्षम न हुउमि, पर तव्हां ॼाणो ई था पिया, त हाणे त मुंहिंजी ज़रूरत बि कोन्हे, हली वियो तव्हां मस्जिद तां। इहो ॿुधी करे माण्हुनि जे अंदर में अञा थोरो भाव जगियो, इच्छा उज्जवल थियण लॻी कि आख़िर इन गुरुअ में कुझु त आहे। असां हिनखे जवाबु ॾेई छॾियोसीं आहे परमात्मा, त इन कुझु ॻाल्हाई न, हे ज़रूरु कुझु अनोखी ॻाल्हि चवण वारो हुयो हिते। असांखे हिनखे न चवणो हुयो कि असांखे कुझु ख़बर आहे, त कुझु हो मतां ॻाल्हाए छॾियां फ़क़ीर, असांखे कुझु ज्ञान उपलब्ध थी वञे। ठीकु आहे, हाणे ॿिए जुमे जो इंतज़ारु पिया करनि, ॿियो जुमो बि अची वियो, वरी उहो ई वयसि फ़क़ीर ॾे, हल भाई जुमो आहे, कुझु परमात्मा जे लाइ ॿुधाए। इन्हनि पंहिंजो जवाबु अंदर में ई ठाहे छॾियो। ॿियो जवाबु, पहिरियों जवाबु त इहो हो कि असांखे परमात्मा जी ॼाण आहे, ॿियो जवाबु अंदर में इहो ठाहे छॾियो सभिनि मिली करे कि अगरि हो पुछंदो कि छा परमात्मा आहे, त असां सभु मिली करे उनखे चवंदासीं न परमात्मा न आहे। पहिरियों उन्हनि गंढ ॿधी छॾी पाण में सभिनि, पोइ मतां कुझु असांखे ॿुधाए छॾे पते जी ॻाल्हि परमात्मा जे लाइ। वया, ॿियो जुमो आयो, वञी पकड़ियोसि, वरी हल ॿुधाए, वरी चई न मां त न ॿुधाईंदुमि उन परमात्मा लाइ कुझु बि, कुझु आहे ई न ॿुधाइण जहिड़ो, त मां छा ॿुधायां। ऐं उन्हनि सभिनि खे ख़बर आहे परमात्मा लाइ, मां छा ॿुधायां। चयो न हल हल मस्जिद में अॼु जुमो आहे, कुझु ॿुधाए हली करे। वरी वठी वियसि, वरी उहा ई ॻाल्हि थी कि अगरि मूंखे परमात्मा जे संबंध में कुझु ॻाल्हाइणो आहे, त पहिरियों हिकिड़ो सवाल सभिनी जो अंदरि जागी वियो कि सवाल ते उहो ई पुछंदो, पुछऊं छा परमात्मा आहे, उन जे लाइ कुझु ॼाणो। सभिनि खणी हथ मथे कयो, न असां कुझु बि न ॼाणो, कुझु बि असांखे परमात्मा जे लाइ ख़बर न आहे। असां बिल्कुलु ई इन ॻाल्हि खां वंचित आहियूं कि परमात्मा थींदो बि छा आहे, परमात्मा आहे ई न चई छॾियो। ठीकु आहे, हथ जोड़े बीह रहियूं, जॾहिं परमात्मा आहे ई न त हुन जे लाइ चर्चा छा करणी। तव्हां चओ था परमात्मा कोन्हे, सीनो ठोके करे था चओ, हथ बि मथे खणो था पिया, इहो दाव बि ठोकियो था कि परमात्मा न आहे। जॾहिं आहे ई न, उनजो कोई वजूद ई न आहे, त पोइ त मुंहिंजो हिते कोई कमी कोन्हे। मां छा ॿुधायां परमात्मा लाइ जॾहिं आहे ई न जेकी शइ। त अगरि हुजे हा परमात्मा तव्हांजी दिलयुनि में, त मां ज़रूरु ॿुधायां कुझु, पर परमात्मा त आहे ई न। तव्हां त चई छॾियो परमात्मा कोन्हे, वरी हलंदो थियो। हिननि जी उत्सुकता अञा वधंदी वई कि आख़िर हिन फ़क़ीर में अहिड़ो आहे छा। भई साईं अचे थो, सवाल पुछे थो, हा त चऊं त बि फासूं था, न त चऊं त बि फासूं था। आख़िर इनखे मनायूं कीअं जो हे चए कि हा कुझु ॿुधायां थो मां। वरी टे जुमे जो इंतज़ारु पिया करनि, टियों जुमो आयो, इन्हनि पाण में गंढ ॿधी। हाणे हूंदा 200-250 ॼणा उन मस्जिद में, अधु अधु माण्हुनि पाण में बाटे छॾियो कि अधु माण्हू चवंदासीं हा, अधु माण्हू चवंदासीं न, अधु माण्हू चवंदासीं असांखे ख़बर आहे, अधु माण्हू चवंदासीं न ख़बर आहे। वरी आयासीं हिन वटि फ़क़ीर वटि, चयो हल भाई जुमो आहे, 2 जुमा त तूं मोटी आई, कुझु ॿुधायो ई न अथई। यार मूंखे कुझु आहे ई न ॿुधाइण लाइ, तव्हां पोयां ई अची पिया। ऐं ईअं थींदो आहे, जंहिं ॻाल्हि जे लाइ कोई मना कंदो आहे न, असां उन ई ॻाल्हि जे पोयां पइजी वेंदा आहियूं। हाणे केॾी माउ ई
कंहिं ॿार जे अॻियां कोई दरवाज़ो बंदि कंदी न कि हिन कमरे में अॼु खां पोइ न वञे त हर ॿार उते ई चकर लॻाईंदो बिना कि हिन कमरे में आख़िर आहे छा, मूंखे त ॾिसणो ई आहे, कुझु बि थी वञे। ईअं उन्हनि जे अंदरि बि उत्सुकता वधंदी पई वञे, आख़िर हे गुरु आहे कहिड़ी प्रवृत्ति जो, हा त चऊं त बि कुझु नथो ॿुधाए, न त चऊं कुझु नथो ॿुधाए, आख़िर हे ॿुधाईंदो कीअं, कुझु त असांखे इन जे मुख मां ॿुधणो ई आहे। बिल्कुलु फुल इंतज़ार पियो हले कि अचे जुमे ॾींहुं ऐं असां सां सवाल करे। अधु ॼणा चइजो असांखे ख़बर कोन्हे, अधु ॼणा चइजो असांखे ख़बर आहे। आयो टियों जुमो, वरी वञी मंच ते बीठो, उहे फ़क़ीर पुछे कि तव्हांखे परमात्मा लाइ ॼाणो आहे, ठीकु आहे, हाणे परमात्मा आहे कि कोन्हे, इहा ॻाल्हि मूंखे ॿुधायो त मां अॻिते वधां। अधु ॼणनि चयूं न परमात्मा न आहे, अधु ॼणनि चयूं परमात्मा आहे। सीनो ठोके करे चवनि पिया अधु ॼणा जेके चवनि पिया न आहे, उहे बि कॉन्फिडेंट हुया बिल्कुलु जेके चवनि पिया आहे। वरी हथ जोड़ीनि जिन मुंहिंजो कोई कमी कोन्हे। अधु ॼणनि खे ख़बर आहे, अधु ॼणनि खे न ख़बर आहे। जंहिंखे ख़बर आहे उहो ई वञी अधु ॼणनि खे ॿुधाए छॾियो परमात्मा छा आहे, मुंहिंजो कोई कमी न आहे। महला जॾहिं अधु माण्हुनि खे ख़बर आहे त अधु माण्हुनि खे ॿुधाए छॾनि न कि आहे छा परमात्मा, मुंहिंजो कहिड़ो कमु हिते। वरी हलंदो थियो, वियो वापसि। उन सां हिकिड़े अॻिले उन जे शिष्य अची करे सवाल कयो, छा चौथे जुमे ते तूं वटि आया? चयसि न, मां त इंतज़ार पियो कयां कि चौथे जुमे ते बि ईंदा, पर उन्हनि वटि कुझु उत्तर ई न बचो। हे त असां उत्तर ई पिया ॾियूं न हिन महिल ताईं, परमात्मा आहे कि कोन्हे, आहे चऊं पिया त फासूं पिया, न चऊं पिया त फासूं पिया, हाणे हा न ॿई था चऊं त बि फासूं था पिया, हाणे त कुझु उत्तर ई कोन्हे। चईसि न आया, कोई बि न आयो आहे चोथों दफ़ो पुछण, उन्हनि वटि जवाब ई न आहे, उन्हनि वटि उत्तर ई कान्हे मूंखां कुझु बि पुछण जो, त उहो पुछंदा कीअं, मां उन्हनि खे ॿुधाईंदुमि छा। कोई सवाल ई पैदा नथो थिए। जेको अगरि कुझु बि इन विषय ते ॼाण जे लाइ इच्छुक हूंदो आहे, उन गुरुअ खां हिकिड़े उन जे शिष्य इहो ई पुछींसि कि आख़िर तो वटि जो हो चौथे हफ़्ते में न आया त छा उन्हनि जो उत्तर तूं सम्झी सघी थो छा हूंदो? हा बिल्कुलु सम्झी सघां थो, उन्हनि वटि उत्तर न आहे, बाक़ी मूं वटि उत्तर ज़रूरु आहे। अगरि हो मुंहिंजे साम्हूं बीहनि ऐं मौन थी वञनि हा, मौन थी वञनि हा कि असांखे कोई बि ॼाण न आहे, उन परमात्मा जे विषय में कोई बि ॼाण न आहे, केवल मौन भर थी वञे हा न, त उन्हनि जी सॼी जी सॼी सचाई साम्हूं अची वञे हा। मां पहिरियों ई छा चयो, कूड़ सां भरियल ज्ञान ऐं सचाईअ सां भरियल अज्ञान, इन्हनि ॿिन्हिनि में फ़र्क़ु इहो ई आहे कि जेको तुंहिंजो कूड़ो ज्ञान अथई, मां तोखे चवंदुमि कि खण तूं पेपर ऐं पेन, अगरि तूं परमात्मा जे लाइ कुझु ॼाणी थी पई त तूं लिखी ॾेखार, कुझु बि लिख, पासे वारे कमरे में वञ, ऐं अगरि तूं परमात्मा जे लाइ कुझु बि ॼाणी थी पई त हिन पेपर में लिखी आ वञी करे, पोइ ख़बर पइजी वेंदी तूं ॼाणी थी त उन ॻाल्हि ते चर्चा न कंदासीं, जेको तूं न ॼाणींदी उन उन ते चर्चा कंदासीं। मां चवां थो तूं हिकु अखर बि अगरि लिखी वरिते त मां उन ॻाल्हि खे मञी वठंदुमि। कोई उन परमात्मा जे लाइ लिखी ई नथो सघे, ॼाण वारो हुजे चाहे न ॼाण वारो हुजे, उहो परमात्मा लिखण जी शइ आहे ई न, उहो परमात्मा अनुभव करण जी शइ आहे।
असां अनुभव कयूं नथा। अगरि असां पेपर ते लिखियोसीं बि न त उहो तुंहिंजो कूड़ो ई ज्ञान हूंदी, कंहिं गुरूअ मां ॿुधियल, कंहिं किताब मां पढ़ियल, कंहिं शास्त्र मां पढ़ियल, उहो तुंहिंजो कूड़ो ई ज्ञान हूंदी जेको तूं उन पेपर ते लिखी सघंदी आहे। उहो कूड़ लिखण में तुंहिंजा हथ कापजी वेंदा, तूं लिखी न सघंदी आहे उहो कूड़। इन ॻाल्हि खे तूं यादि रख, छोकिन इन में तुंहिंजो पंहिंजो कुझु बि कोन्हे। तूं माण्हुनि खां ॿुधी करे उन पेपर ते अगरि उतारे बि वरिते, तूं हज़ारे किताब लिखी बि वरिते, तो उन में तुंहिंजो त कुझु आहे ई न। तूं त ॿियनि जो बांसी खणी करे उतारे छॾी कागर ते, तुंहिंजो पंहिंजो इन में छा आहे, उन शइ खे तूं ॻोल्ह, उन शइ खे ॻोल्ह। इते असां कूड़े ज्ञान खे, कूड़ सां जेको ज्ञान भरियल आहे, उहो अहंकार सां जेको ज्ञान भरियल आहे, उन जो असां बिल्कुलु ढोल वॼाए करे ऐलान कंदा आहियूं कि असांखे उन ॻाल्हि जी ॼाण आहे। मां चवां तो कोई सतगुरु बी रहंदो न साम्हूं कि तूं छा ॼाणी थी, तूं लिखी करे ॿुधाए या चई करे ॿुधाए, तुंहिंजे मुंहं मां हिकु अखर न फुटंदी, छोकी तोखे पंहिंजो कुझु ॿुधाइण लाइ अथई न। तूं कूड़ ई ॿुधाईंदीअ जेको तोखे हिनमहिल ताईं सेखारियो वियो अथई। कोई सत्य न ॻाल्हाए सघंदो इन ॻाल्हि जे लाइ। ईअं ई अगरि बसि तूं सचाईअ वारो मौन मुंहिंजे अॻियां खणी करे अची हा, सचाईअ वारो मौन मुंहिंजे अॻियां नथो चवां, उन फ़क़ीर जे अॻियां थो चवां। उन फ़क़ीर जे अॻियां तूं सचाईअ वारो मौन बसि खणी अची हा कि उन परमात्मा लाइ असां छा ॼाणे सघंदा। असां में एतिरी सामर्थ्य ई न आहे त ज़रूरु मुंहिंजे मुंहं मां कोई न कोई अखर निकिरी अचे हा जिते तूं परमात्मा जी ॼाण पाए सघीं हा। तोखे त इहो कूड़ो अहंकार हुई कि मां परमात्मा खे ॼाणा पई या न पई ॼाणा, या आहे ई न परमात्मा। इहे त सभु कूड़ ई आहे न। अगरि आहे त पंहिंजो अनुभव कर, अगरि न आहे त बि पंहिंजो ई अनुभव कर ऐं ॿुधाए कीअं कोन्हे। तूं ॿुधाए परमात्मा कीअं कोन्हे। तुंहिंजे लाइ ॿई सवाल अथई, ॿिन्हिनि सवालनि जा जवाब तूं ॻोल्हे करे ॾेखार पंहिंजे अंदर मां, त ई मां मञा कि तूं सत्य जी राह ते हली थी पई। न त इहो सत्संग बि व्यर्थ थी। अगरि तूं ॿुधी करे कुझु ॿुधायो अथई ऐं उनखे इन ॻाल्हि जी चर्चा ॾिनी अथई ऐं महत्व वरितो अथई इन ॻाल्हि सां कि इहो मुंहिंजो ठहियलु आहे, पर इहो तुंहिंजो ठहियलु न आहे, तुंहिंजो ठहियलु न आहे। अॼु बि हिते हिन हिंदुस्तान में सूफ़ियुनि जी जॻह अलॻि आहे ऐं कवियुनि जी जॻह अलॻि आहे। कवियुनि किताबनि मां खोज करे करे उहे शब्द लिखिया आहिनि ऐं सूफ़ियुनि पंहिंजे हृदय मां उहे अखर कढी करे असां सभिनी ताईं पहुचाया आहिनि। त सत्य ॿिन्हिनि में छा आहे? सत्य तो उहे सूफ़ी थी सघंदा जंहिंजो अंदरि ॻाल्हाए वरितई, जंहिं अंदर मां पुकार निकिरी आई, जंहिं अंदर मां कुझु शायदि कढी वरिती, उहो ई त सत्य आहे न। मां चवां थो तुंहिंजे इन ज्ञान खां न उहो अज्ञान सुठो अथई। जेको सत्य वारो अज्ञान अथई न, उहो तुंहिंजे लाइ बख़ूबी सुठो अथई। इहो असत सत्य वारो अज्ञान जेको अथई न, इहो केॾी केॾी महिल अहिड़े रस्ते ते लॻंदी कि इहो ई उन परमात्मा ताईं पहुचण लाइ चरण ठही वेंदे। तूं इन ॻाल्हि जो ख़्यालु त कर। तूं छो थी चई मां ज्ञान वारी आहियां? तूं ज्ञान वारी कॾहिं खां थियण लॻी आहे? तूं में कहिड़ो ज्ञान अथई? तूं ॿुधाए अगरि तो में कोई ज्ञान अथई त। इहा ई सभु कहाणी असांजी आहे। असां थोरो सो ॿुधी करे कंहिंजे साम्हूं वेंदा आहियूं, ज्ञान जूं वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदा आहियूं। ओॾी महिल असांखे शर्म नथी अचे कि ॿियनि जो ॿुधी करे ॿुधायूं था, पंहिंजे सतगुर जो चोरी करे असां ॿुधायूं था, उन जे मुख मां निकितल वाणी असां पंहिंजी चई करे ॿुधायूं था पिया। तुंहिंजो पंहिंजो इन में हुए छा? मां चवां तो तूं सत्संग कॉपी भी करे वठ, उहो ई सत्संग ॿुधाए, पर उन सत्संग जो अर्थ तुंहिंजो पंहिंजो हुजणो खपे, तुंहिंजी शायदि पंहिंजी हुजणी खपे। ईअं त कहाणियूं जेकियूं असां बि चवंदा आहियूं सत्संग में, उहो किथां न किथां पढ़ी करे ई चवंदा आहियूं, पर हर कंहिंजी कहाणीअ जो पंहिंजो अलॻि अलॻि सार हूंदो आहे।
उहो त पंहिंजे गुरूअ जे अंदर जी शायदि हूंदी आहे न। उहो त पंहिंजो गुरू अंदर मां ॻाल्हाईंदो न, उहो थोरी सत्संग पढ़ी करे ॻाल्हाईंदो। उन त कहाणी पढ़ी वरितई, बसि उन जे लाइ खोड़ थी वियो। हाणे इनखे किथे सेट करिणो आहे, उहो गुरूअ जो अंदरि ॻाल्हाईंदो, उहो ॿाहिरियों गुरू न ॻाल्हाईंदो, गुरूअ जो अंदरि ई ॻाल्हाईंदो। तंहिंजे करे चवां थो, इन ज्ञान वारे रस्ते खे छॾ, जेको कूड़ वारो रस्तो आहे। तूं सत्य में सच्चाईअ सां उन अज्ञान खे अपनाए, चओ मूंखे कुझु बि न ईंदो आहे, मां कुझु बि उन परमात्मा लाइ नथी ॼाणा पई, त ही कोई घटना घटित थी सघे थी। तुंहिंजो राह जेको ठतल थी, तुंहिंजी राह, तुंहिंजो रस्तो जेको अज्ञान वारो ठतल थी न, उहो केॾी महिल परमात्मा जे चरणनि में पहुची वञे न, तोखे ख़बर न पवंदे। करिणो बसि एतिरो ई आहे, कूड़े ज्ञान खां बची करे न सचाईअ वारे अज्ञान ते हलणो। आख़िरी में सभिनि जे अंदरि वेठल परमात्मा खे नमस्कार।